अस्सलाम वालेकुम आदा अब्दुल सत्तार उर्फ मजूद साहब। जी साईं, वालेकुम सलाम, मौला अली अलैहिस्सलाम मदद। साईं ही अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, छा चवणु चाहींदव? साईं, अॼोको प्रोग्राम जेको रखियो वियो आहे साईं मुश्ताक बुखारीअ जे नाम ही आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान जे तावन सां ऐं हीउ जेको प्रोग्राम सॼो जेको रखियो वियो आहे ऐं जेकी जाखोड़ महिनत उहा आहे शाहीन आर्ट क्लब। हाणे तव्हांखे वाज़े कयां त शाहीन आर्ट क्लब उहा आहे जेके सिंध जी असांजे लाड़कनि जी तारीख़ जी वॾे में वॾी शाहीन आर्ट क्लब, जंहिंमें मरहूम जानी बलोच साहब फिल्म स्टार ऐं मरहूम उस्ताद मुंहिंजो उस्ताद ताशिक साहब, उन खां पोइ हीअ जेकी शाहीन आर्ट क्लब आहे उनजो चेयरमैन मां आहियां। जेको हीउ प्रोग्राम शाहीन जे तरफ़ खां ज़मीर मदारी रखियो आहे। ज़मीर मदारी असांजे लाड़कण जो बहितरीनु डायरेक्टर, बहितरीनु ऑर्गेनाइज़र आहे। तव्हां ॾिठो त अजरक टोपिन सां गॾु हिकिड़े महिमाननि सां सुठे नमूने सां ऐं हिकिड़ो माहौल जेको हिन जुड़ियो आहे। हीउ उस्ताद मुश्ताक जेको बुखारी आहे, ही उनजे हिकु दस्तारबंदी, हिकु रिहाण चइजे ऐं उनजे हिकु प्रोग्राम में असांजा सिंध जा खोड़ सारा शाइर, फनकार बि, सहाफ़ी दोस्त जेके लाड़काणे रते थोरो ओसे पासे खां जेके महिमान आया आहिनि, तमामु बुखारी साहब जे मान में हिकिड़ा सुठा उन्हनि लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि ऐं लफ़्ज़ ॻाल्हाइण बि खपनि, छो त मुश्ताक बुखारी हिकिड़ो नालो ई काफ़ी आहे, बल्कि मां चवंदुमि त बुखारी नालो ई काफ़ी आहे। सो मुश्ताक बुखारी साहब सच पुछो त मुंहिंजी जेतिरे वक़्त खां मुलाक़ात थी आहे, कुझु सालनि खां, लेकिन जॾहिं बि साईं सां मिलिया आहियूं त एॾो मान मर्तबो ॾींदो आहे, ॼण ईअं महसूसु कराईंदो आहे त ॼण बचपन जा दोस्त आहियूं। इहे त बिल्कुलु हिन में कोई शक न आहे, न कोई सुञाण, मुंहिंजे ख़्याल में त कंहिं तारीफ़ या तारीफ़ जा मोहताज न आहिनि ॿई शयूं तव्हां मूंखे हिकिड़ो तव्हां हू सहाफ़ी बि आहिनि, हू अदीब बि आहिनि, हू शाइर बि आहिनि। अॼु जेकॾहिं चवां त उनजी भेटा में हिकिड़ो शेर चओ त कहिड़ो ॾियणु चाहींदुसि? कोई बि तव्हांजे पसंदि जो। मुंहिंजे पसंदि जो त हिकिड़ो बुखारी जो ई आहे त वरी मिलूं न मिलूं दोस्ती रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर हीअ ज़िंदगी रहे या न रहे, बसि हिकु दफ़ो प्रीअ खे वेझो करे ॾिसी था वठूं, पोइ हिन अखियुनि में रोशनी रहे न। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं, अॼु ही ज़बरदस्त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थियो आहे साईं मुश्ताक बुखारी साहब जे मान में, अॼोके ॾिहाड़े ते छा ॿुधाइणु चाहींदव? मूंखे बेहद ख़ुशी थी आहे त साईं जहिड़नि शाइरनि ऐं साईं जहिड़नि माण्हुनि जी खे इज़तूं मिलणु खपनि, छो जो साईं जन जो सिंधी अदब में वॾो किरदारु आहे ऐं वॾियूं महिनतियूं आहिनि ऐं साईं तमामु हिकिड़ो बहितरीनु शाइर, उन सां गॾु बहितरीनु अदीब ऐं बहितरीनु जेको इंसानु आहे। साईं सां असांजो वॾड़नि खां वठी असांजो सिलसिलो मोहबतुनि जो, इज़तुनि जो इहो हलंदो अचे थो। साईं जे वॾड़नि सां असांजे वॾड़नि जूं बि मोहबतूं हुयूं ऐं असां बचपन खां वठी साईं सां गॾु गुज़ारियो आहे। साईं असांजो सुठो दोस्त आहे, ॻोठ जा बि आहियूं ऐं साईं खे इज़तूं मोहबतूं मिलण ते मूंखे बेहद ख़ुशी थी आहे। सर, भेटा तो ॿ लाइनियूं त थियणु घुरिजनि, शाइर आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु अहिड़ी लाइनियूं जेके तव्हांखे पसंदि हुजनि। गानो चवां? हा। के दिनों का सुराग लेकर किधर से आया किधर गया वो, गए दिनों का सुराग लेकर। अस्सलाम वालेकुम मैम। वालेकुम अस्सलाम। मैम, साईं मुश्ताक बुखारी साहब जन जे मान में ही दस्तारबंदी जो प्रोग्राम शाहीन आर्ट्स काउंसिल में मुनक़द कयो वियो आहे, इन बारे में छा चवणु चाहींदव? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अदा मुश्ताक जन जी जेको सहाफ़त ऐं असांजो शाइर आहे उहो तमामु नामयारो आहे ऐं असांजी सिंध धरतीअ ते जेके हिन शाइरी कई ऐं असांजे लाइ इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। हीअ असांजी सिंध धरती सुफ़ियान कलाम आहिनि जेके हिन असांजे सुहिणी शाइरीअ में मुंतख़िब कया ऐं असां सां हद खां वधीक अदा जन जो बर्ताव तमामु बहितरीनु रहंदो आहे ऐं असां उन जे जेतिरो बि ॻाल्हाए सघूं था नी उहो घटि आहे। हीअ असांजी सिंध धरतीअ सरमायो आहिनि, असांजो तोहफ़ो आहिनि। अलाह ताला इन्हनि खे वॾी हयाती ॾे, वॾी ज़िंदगी ॾे ऐं इंशा अल्लाह ताला अञा अहिड़ा इवेंट थींदा रहनि। महिरबानी भाउ। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम साईं मनोज साहब, ही साईं मुश्ताक बुखारी साहब जन जे मान में जेको अॼु दस्तारबंदी प्रोग्राम मुनक़द कयो आहे, इन बारे में छा चवणु चाहींदो? महिरबानी बा सलीम। भा मुश्ताक बुखारी जंहिंजो नालो ई मुश्ताक आहे, उहो तमामु बहितरीनु शख़्सियत जो मालिक आहे। मुश्ताक बुखारी सां मुंहिंजो बि दोस्ती जो तालुक़ु तमामु पुराणो आहे। जॾहिं मरहूम ज़ख़्मी चांडियो हूंदो
उन जे दौर में असां ॾखणनि में मुख़्तलिफ़ तक़रीबूं थींदियूं अदबी, उन में गॾिजी मुश्ताक बुखारी असां मरहम ज़ख़्मी चांडियो अटेंड कंदा हुआसीं। ऐं मुश्ताक बुखारी जी शाइरी हाणे बि जेको बैकग्राउंड में आवाज़ु हले पियो, अल्ताफ़ समो ॻाए पियो, हाय केॾो परे वियो ऐं ज़हर जीवन करे वियो ऐं उनजो कलाम ॻायो कुंबर आई कंहिंजी रीस कई कीस विधई दारे दिलड़ी त काफ़ी मुमताज़ लाशारी साहब जवानी सोन जहिड़ी अथई, जवानीअ जो क़दुरु कर तूं। बिल्कुलु तमामु घणा उन जा गीत जेके आहिनि उहे मशहूरु थिया। मुश्ताक बुखारी जे लाइ जेतिरो घणो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। हीअ अॼु जेको आर्ट काउंसिल लाड़काणे में उन जे मान में हिकिड़ी शाम चइजे या दस्तार बंदी चइजे, उनखे मान ॾियण जे लाइ मुनक़िद कई वई आहे। मां सम्झां थो इहो असां सभिनि ते फ़र्ज़ु आहे त मुश्ताक बुखारी जे मान में अहिड़ियूं तक़रीबूं कयूं, उनखे मनता ॾियूं, उहो उन जे लाइक़ बि आहे ऐं उन जे लाइ अॼु इहा दुआ बि आहे त उहो हमेशह मुर्कंदो रहे। मां त साईं हिते इहे वर्ड मिलाईंदुसि त साईं मुश्ताक बुखारी न अहिड़ा खोड़ सारा किरदार असांजे पंहिंजे शहर में मौजूदु आहिनि जिन जी हिमत अफ़ज़ाई असांखे करणु घुरिजे। अहिड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थींदा त हुनजी हिमत अफ़ज़ाई थींदी। बिल्कुलु तव्हां सही सवाल कयो त हिकिड़ो जेको लेखक थिए थो, अदीब थिए थो, शाइर थिए थो, उन कलम जो पुरियो ज़रिए पंहिंजो जेको उन में सॼी जुस्तजू लॻाए थो पियो, उनखे मान ही मनता ई मिले थी। जॾहिं उनखे हिन मनता जी सूरत में स्टेज ते घुराए माण्हू अजरक पाराए थो, पटको पाराए थो, हारनि गुलनि जा तोहफ़ा पाराए थो, त यकीनन उनजो जेको थक आहे उहो लही थो वञे, उनजो जेको पुरियो आहे उनजो फल उनखे मिले। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सर। साईं अॼु कई ज़बरदस्त प्रोग्राम ते जेको दस्तार बंदी प्रोग्राम रखे वियो आहे साईं मुश्ताक बुखारी साहब जे मान में, उन ते छा चवणु चाहींदो? सर मां इहो चवणु चाहींदुसि त मुश्ताक बुखारी जेको आहे हिकिड़ो अज़ीम ॾाहो ऐं अदीब, हिकिड़ो सुञातल माण्हूअ खे बि पंहिंजे करण वारो माण्हू आहे ऐं हीअ असां सां गॾु टीचिंग में बि रहियो आहे। हिन जो किरदारु टीचिंग में बि जेको रहियो हो शागिर्दनि सां, त हिन तमामु सुठा हिकिड़ा उते बि मां उस्ताद शागिर्द पैदा कया आहिनि। हिन जो पोरियो जेको आहे तमामु वॾो पोरियो आहे। मुश्ताक बुखारी हिकु वॾी हैसियत थो रखे। जेकॾहिं असां हिन जे हैसियत ते ॻाल्हायूं त मुश्ताक बुखारी कंहिं तारीफ़ ऐं तारीफ़ जो मोहताज न आहे। हिन जी हिकु अज़ीम शख़्सियत आहे। हिन जो किरदारु जेको आहे सो ॾाहे माण्हू वारो किरदारु आहे। हीउ जंहिंसां बि मिलंदो आहे उनखे ईअं सम्झंदो आहे त मुंहिंजो आहे, ऐं हिकु दफ़ो मुश्ताक सां मिलण वारो माण्हू इहो महसूसु कंदो आहे त मुश्ताक बुखारी असांजो माण्हू आहे। मां त मुश्ताक बुखारी लाइ इहे चवंदुसि त पकी सभु न सोणा माण्हू सभु न हंज, पर मुश्ताक बुखारीअ मंझि अचे पूरी बहार। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं ही माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम जेको तव्हांजे मान में ऑर्गेनाइज़ थियल आहे, सभ खां पहिरियां हिन जी तव्हांखे वाधायूं। उन खां बाद तव्हां खां पुछणु चाहींदुमि त ही दोस्तनि जेके लफ़्ज़नि में शाइरीअ में तव्हांखे भेटा पेश कई, कीअं लॻो तव्हांखे? साईं इहो असुल में ख़ुशी इहा थींदी आहे त जिन लफ़्ज़नि में हिकिड़ी मोहबत हूंदी आहे ऐं जिन लफ़्ज़नि में मोहबत हूंदी आहे, मञता हूंदी आहे, उहे लफ़्ज़ ख़ुशी ॾींदा आहिनि। माना हिकिड़ो जेको रवैयो आहे, इज़हार आहे, अंदर जी हिकिड़ी कैफ़ियत आहे, माना प्यार वारी कैफ़ियत आहे, मोहबत वारी आहे। उन कैफ़ियत में जॾहिं को दोस्त हिकिड़ो भेटा बि ॾिए थो ऐं हिन क़िस्म जूं हिकिड़ियूं तक़रीबूं ही त माना हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे जो हिकिड़ो आर्ट काउंसिल पारां ऐं जेको पंहिंजो शाइन आर्ट क्लब पारां जेको रखियो वियो आहे। अहिड़ा एज़ार घटि माण्हुनि खे मिलंदा आहिनि ऐं यकीनन असां हिकिड़ी महिनत कई आहे ऐं दोस्तनि में मोहबतूं विरहायूं आहिनि। ऐं इंसानु जेको कुझु ॾिए थो उहो ई उनखे मोट में माना मिले थो। बिल्कुलु माना उहा ई शइ हिकिड़ी माण्हू पंहिंजी हिकिड़ी पोखियल माण्हू लुणे थो माना। असल पर ॻाल्हि साईं किरदारनि जी आहे कि सियाणे सच चयो आहे त तारीख़ खे हमेशह किरदारनि जी ज़रूरत पवंदी आहे, पर किरदार करे तारीख़ जा बुखिया न आहिनि। हाणे तव्हांजो किरदारु सहाफ़त में बि अचे थो, अदीब में बि अचे थो, शाइर में अचे थो। मुश्ताक साहब तव्हांखे पंहिंजो कहिड़ो किरदारु वणंदो आहे? साईं मां त ॾिठो आहे, मां चाहींदो आहियां मुंहिंजो जेको किरदारु आहे हिकिड़ो इंसान वारो, इंसानियत वारो जेको किरदारु आहे, मुंहिंजे अंदर में जेका दोस्तनि जे लाइ हिकिड़ी मोहबत आहे ऐं मुंहिंजे अंदर में माना न कीनू आहे, न कुल्फ़त आहे, न हसद आहे, इहे शयूं मुंहिंजे अंदर में आहिनि ई कोन। न मुंहिंजी कंहिंसां रीस आहे, न कंहिंसां मुक़ाबिलो आहे, न साड़ आहे। मां सॼी ज़िंदगी हिकिड़ो मूंखे जेको कुझु करिणो आहे उहो माना मां कयो आहे। पोइ मां कॾहिं सहाफ़त में आयो आहियां, जिते मां पाण खे फिट माहियो आहे त मां हीअ शइ हाणे करे सघां थो, मां उहा शइ माना कई आहे। उन में मां कोशिशि कई आहे ऐं फ़ैसिलो माना उहे तव्हां जहिड़ा दोस्त कंदा आहिनि। अञा कहिड़ो फ़ैसिलो खपे? सुजाग न्यूज़ जी टीम लाड़काणे में तव्हांजे लाइ, रखड़नि में बि तव्हांजे लाइ, त हीअ तव्हांजी मोहबत जो आहे न। हिकिड़ो तव्हां
जो जेका मोहबत आहे इहो हिकिड़ो फ़ैसिलो आहे। हीअ माना फ़ैसिलो जेको आहे उहो आवाम जे ॾाढो आहे ऐं मूंखे माना पंहिंजो हर जेको सुठी नियत सां मां किरदारु अदा कयो ऐं मां सॼी जेको कुझु बि कयो आहे सची ॻाल्हि इहा आहे त दिलि सां कयो आहे, सचाईअ सां कयो आहे। इन जे करे मूंखे सभु पंहिंजा किरदार वणनि था ऐं ॻाल्हि इहा आहे त ॿिए खे बि वणनि। सभिनी खे वणनि था न। ॾिसो हीअ माशाल्लाह तव्हांखे ॾिसो न केॾी इज़त इहा साईं माण्हुनि खे सम्झो सॼी ज़िंदगी लॻी वेंदी आहे, पोइ बि मां कुझु माण्हुनि खे इहे शयूं नसीबु थींदियूं आहिनि। आख़िर में ईअं कीअं मुमकिन आहे तव्हां जीअं असां शाइरी न ॿुधूं, शाइरी कहिड़ी ॿुधाईंदव? साईं शाइरी इहा ई मां हर हंधि ॿुधाईंदो आहियां। सची ॻाल्हि इहा अथव त प्यार जी मोट में मां छा तोखे ॾियां, प्यार जी मोट में छा तोखे ॾियां, प्यार जी का क़ीमत थींदी ना, प्यार अथमि तोसां महसूसु कर, प्यार खे का सूरत थींदी ना। थैंक यू साईं। वॾी महिरबानी।